अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तकरार ड्रामे जूं कुछ काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं असद कुरैशी कहिड़ी क़िस्त में अचण वारो आहे ऐं ड्रामे जो जेको आहे रुख़ मटिजी वेंदो असद कुरैशी खां पोइ जॾहिं हुनजी एंट्री थींदी। दोस्तों, हीअ वीडियो तव्हांजे कम जो आहे, हीअ अपडेट तव्हांजे कम जी आहे। अगरि तव्हां इहा मिस करे छॾी त पोइ तव्हां सम्झो तकरार ड्रामे जा शौक़ीन न आहियो। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे तो शायद खुद भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते शेयर ज़रूर कंदा जीअं कंहिं ॿिए खे भी अपडेट मिली सके। दोस्तों, सभिनी खे इंतज़ार आहे तकरार ड्रामे में असद कुरैशी जो ऐं हाकिम खान जो। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं असद कुरैशी जो जेको इंतज़ारु तव्हांजो ख़त्म थियण वारो आहे। हाणे हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो, ॿ टे किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो असद कुरैशी जी एंट्री थींदी तकरार ड्रामे में हिकु ज़बरदस्त पैमाने ते। ऐं जॾहिं हू इन ड्रामे में एंटर थींदो त ड्रामे जो रुख़ ई मटिजी वेंदो ऐं त तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी हिकु हाई लेवल जो अदाकार आहे। सिंध लेवल ते हुन काफ़ी फिल्मूं बि कयूं, लेकिन जॾहिं हू ड्रामे में ईंदो त ड्रामो अञा दिलचस्प थी वेंदो ऐं ज़हर ज़िंदगी खां बि वधीक तकरार ड्रामे खे औज अची वेंदो। बहरहाल ॿ टे किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसजो हाणे तकरार ड्रामे में असद कुरैशी यानी सदोरे जी एंट्री थियण वारी आहे। जॾहिं हू ईंदो त पोइ तव्हां जो मतिलबु दिलचस्पी ड्रामे सां रखंदो ऐं शौक़ सां तव्हां ॾिसंदो। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांखे सभ खां वधीक असद कुरैशी जो इंतज़ारु आहे, हाकिम खान खां बि वधीक। छाजे करे हू हिकु पुराणो अदाकार आहे, हुनजो लहजो ई अहिड़ो आहे ऐं हुनजो ॻाल्हाइणु एॾो प्यारो आहे। असद कुरैशी जो चङा भला हुनजे साम्हूं एक्टर घबराए वेंदा आहिनि। बहरहाल तव्हांजो इंतज़ारु ख़त्मु थियण वारो आहे बसि ॿ टे किस्तनि जे अंदरि, लेकिन अॼु राति जी किस्त अचण वारी आहे। वरी हफ़्तो किस्त कान, ॿ ॾींहं किस्तां कान्हे जो अॻिए हफ़्ते जी जो किस्तां थियूं हिन किस्त या अॻिए हफ़्ते वारी किस्तनि में तव्हां ॾिसंदो असद कुरैशी जी एंट्री तकरार ड्रामे में थी वेंदी ऐं तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्मु थी वेंदियूं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे टाइम सां मिले। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।